हिंगोरजा में अमा की खबर दींदा हलूं मीर खान मंगनेजो जी रिपोर्ट मूजिब हिंगोरजा लगी गोठ मोहम्मद सिद्दीको मंगनेजो जे मुतासरन अली गुल मंगनेजो, इरफान अली मंगनेजो, अली रज़ा मोहम्मद सालिह, हाफिज मोहम्मद असलम मंगनेजो, फरमान अली मंगनेजो, खदा हुसैन मंगनेजो, मोहम्मद अयूब, ज़ीशान अली, नवाज़ अली मंगनेजो ऐं ॿियनि पारां अॼु हिते सिंध प्रेस क्लब हिंगोरजा में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त शहर सॻियूं जे रहवासियुनि नेमत मंगनेजो, साफ़ी मज़हर नेमत मंगनेजो, पुलिस एहलकार अतर मंगनेजो, दीदार अली, आशिक अली मंगनेजो असांखे पंहिंजे ज़ाती मिल्कियत ज़मीन जेका असां हुननि खे मुकाते ते 10 सालनि लाइ ॾिनी हुई, जंहिं उन मकाती खयल आहे ज़मीन ते प्राइवेट स्कूल तामीर कराए गुज़िरियल 8 सालनि खां किरायो नथा अदा कनि, रोज़ रोज़ ॾचा दिलासा ॾेई केतिरा ई कतराईंदा पिया अचनि। असां पारां मज़कूरा मुक़ररु थियल किरायो घुरण ते हू असां ते मशिर जी नाजाइज़ कब्ज़ाखोरी कंदे असांखे मौतमार जानी माली नुक़सान रसण जूं धमकियूं ॾेई हर वक़्तु हिरासान पिया कनि। मुतासिरीन पारां वज़ीर आला सिंध, गवर्नर सिंध, IG सिंध पुलिस, DIG सखर, SSP खैरपुर समेत ॿियनि आला अमलदारनि खां पुरज़ोर घुर कई त खुदारा असांजे हिन अहम जाइज़ मसइले ते तवजो ॾेई करे असांजी ज़ाती मुर्सी मिल्कियत ज़मीन तां मज़कूरा जवाबदारनि खां कब्ज़ो ख़ाली कराए संदन ॾांहुं रहियल 8 सालनि वारी मसवाड़ ॾियाराई वञे। उन खां अलावा असांखे जानी माली कानूनी तहफ़ुज़ फराहम करे इंसाफ़ जूं तक़ाज़ाऊं पिणु पूरियूं कयूं वञनि। तव्हां कहिड़े बा मंगणे जा तव्हां बि जी जी बेहतरीन आहे पर उस्ताद नेमत अली जेको आहे जी जी किरदार या इन जे अकुल जी सम्झ नथी अचे। जी जी हिकु न साईं मोहम्मद अली शाह वटि फ़ैसिलो जेको थियो उहो 5 जनवरी 2023 ते हिन किस्त जा पैसा ॾियणा हुया जी, जंहिंजे करे अली गुल वारा माण्हू वठी विया, उते उन उहे पैसा न ॾिना। सही।